सिंधा कोर्ट हैदराबाद बेंच नवाब अली मोहम्मद में बेदर्दी से क़त्ल थियल 6 हारिन के केस में 2 जवाबदारनि की ज़मानत वारी दरख्वास्त रद्द करे बिन्ही केसन के नवाबशाह ज़िले में नौशर फिरोज डिस्ट्रिक्ट कोर्ट में मुंतकिल करण जो हुक्म ॾेई छॾियो। सिंधा कोर्ट हैदराबाद में नवाब अली मोहम्मद वाक़े में क़त्ल थियल 6 हारिन के केस में गिरफ़्तार 2 जवाबदारनि गुलाम मुस्तफ़ा मरी और लुत्फ़ अली मरी की ज़मानत वारी दरख्वास्त ते ॿुधणी थी। नवाब अली मोहम्मद वाक़े जे दाख़िल कयल केसनि जे फरियादी मोहम्मद अबन भंड और रज़ा मोहम्मद भंड पारां नाले वारे कानूनदान सज्जाद चांडियो केस की पैरवी कई। सीनियर वकील सज्जाद चांडियो दलील ॾींदे अदालत के ॿुधायो त FIR मूजिब गुलाम मुस्तफ़ा मरी मथां 3 सालन जे मासूम काशिफ भंड ते रिपीटर जो गोलियों हलाइण जो इल्ज़ाम है, जंहिंमें मासूम नींगर ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त जवाबदार लुत्फ़ मरी मथां बि माण्हुनि खे मारण जे इरादे सां सिधी फायरिंग करण जो इल्ज़ाम है। वाक़े में 6 ॼणा क़त्ल थिया, जंहिं ॾोह में ही ॿई बराबर जा शरीक आहिनि, तंहिं करे इन्हनि जी ज़मानत वारी दरख्वास्त रद्द कई आहे। एडवोकेट सज्जाद चांडियो वधीक ॿुधायो त रुपो जवाबदार केस सां हथ खणण लाइ भंड बिरादरी जे समूरनि शाहिदनि फरियादनि ऐं आम माण्हुनि खे हिरास कंदे खेनि धमकी ॾेई रहिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में साॻे ज़िले जे कोर्ट में केस हलण इंसाफ़ जी सही फरहामी क़ाबिले शक आहे, तंहिं करे केस कंहिं ॿिए ज़िले जे कोर्ट में मुंतकिल कयो वञे जिते जवाबदारनि जो सियासी असर न हली सघे। वकील जा दलील ॿुधण लाइ अदालत बिन्ही जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख्वास्त रद्द करे नवाब अली मोहम्मद वाक़े जे बिन्ही केसनि के नवाबशाह मनोशर फिरोज डिस्ट्रिक्ट कोर्ट मुंतकिल करण जो हुक्म ॾिनो। यादि रहे त फ़रवरी 2022 में भंड बिरादरी जी ज़मीन ते कब्ज़े करण जे इरादे सां जवाबदारनि हमलो करे 6 हारिन जो क़त्ल कयो हो।